नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त रेलवे जी ज़मीन तां गैर क़ानूनी तौर ते मिटी खणंदड़ बाअसर वॾेरे इमाम अली भुरट ऐं दरबेलो यूसी में गंदे पाणी ऐं गंदगी जूं ख़बरूं हलाइण ते यूसी चेयरमैन होत मंगरियो पारां ठारू शाह प्रेस क्लब जे सदर सहाफ़ी गुलाम शबीर अञण ऐं गुलाम फरीद खानज़ादा ऐं अकील अहमद खानज़ादा खे कूड़नि केसनि में फसाइण ऐं मौत मार धमकियूं ॾियण ख़िलाफ़ ठारू शाह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि जो बाअसर वॾेरे इमाम अली भुरट ऐं यूसी दरबेले जे चेयरमैन होत मंगरियो ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे प्रेस क्लब जे सरपरस्ते आला सहाफ़ी सैयद इकबाल शाह ऐं शाहनवाज़ अञण, यूसुफ खानज़ादा, अकबर अली अञण, इख्तियार सोलंगी ऐं ॿियनि चयो त हक़ सच लिखण ते बाअसर वॾेरो ऐं चेयरमैन धमकियूं ॾियण ते लही आहिनि। असां खेनि ॿुधाइण था चाहियूं त आज़ाद सहाफ़त ते वार बर्दाश्त न कंदासीं ऐं हक़ सच जूं ख़बरूं कॾहिं बि धमकियुनि में अची बंदि न कंदासीं। असां आला इख्तियारनि ऐं सुप्रीम कोर्ट जे जज खे अपील था करियूं त धमकियुनि जो नोटिस वरितो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।